होल नंबर लेस देन 8। ठीक है, हाँ असांखे जेके होल नंबर आहिनि 8 खां घटि उहे असांखे ज़ाहिर करणा आहिनि छा ते, लाइन ते। ठीकु आहे, उनजे करे असां छा कंदासीं, हिकु लाइन कढंदासीं। ठीकु, ठीकु लाइन कढंदासीं ऐं उन ते बराबरि वक़फ़नि में छा कंदासीं, निशान लॻाईंदासीं, मार्किंग कंदासीं। ठीकु आहे, उन खां पोइ असांखे जेके होल नंबर आहिनि उहे असांखे हिन ते ज़ाहिर करणा, उनजे करे लिखंदासीं 0 खां वठी होल नंबर। तव्हांखे ख़बर आहे त 0 खां जेके आहिनि होल नंबर शुरू थींदा आहिनि। ठीकु आहे, या सॼा अदद तव्हांखे चई सघो था उनखे। ठीकु आहे, हाणे सॼा अदद असां जेके लाइन ते उहे शो कंदासीं। हाणे असांखे जेको क्वेश्चन आहे उहो आहे 8 खां घटि जेके आहिनि होल नंबर लिखणा आहिनि। उनजे करे असां जेको आहे त हिते 8 खां घटि जेके आहिनि उहे शो कंदासीं। उन लाइ उते 0 खां वठी 7 ताईं असां जेको आहे सो निशान लॻाईंदासीं, त जीअं असांखे ख़बर पए त असांखे जेको आहे सो 8 खां जेको आहे घटि जेके आहिनि होल नंबर्स उहे शो करणा आहिनि, यानी कि ॾेखारणा आहिनि।